अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज़कियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, मोहसिन नक़वी साहब हिकिड़ी चिंगारी छॾी हुई, पोइ उन खां पोइ उन चिंगारी खे बंदि करण जी मोहसिन नक़वी साहब जाम पाण कोशिशि कई आहे, नून लीग बि कोशिशि कई आहे, पर ज़ाहिर आहे उहा हिकिड़ी शइ निकिरी आई आहे त निकिरी आई आहे। हाणे हू चए थो पियो मोहसिन नक़वी साहब त न बाबा हीअ सिस्टम हुन जी मां का चार्जशीट वार्जशीट न कई आहे, ऐं मां त रुॻो ॻाल्हि कई त 80 सालनि खां ॾिसो अगरि जे हले आहे मुल्क त हिन वक़्तु ताईं अलाए किथे हुजूं हा असां। ऐं ख़ैर ऐं पोइ हीअ जेको आहे 5 साल पूरा कंदा शहबाज शरीफ़ साहिबु, हीअ हुकूमत हलंदी पई, माना सॉर्ट ऑफ उन्हनि पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि त इहो ठहियो। पर जेका ॿी ॻाल्हि हले थी पई उन में हिकिड़ी पूरी कंपेनिंग अञा ताईं फुली शोरी तरीक़े सां जारी आहे। हाणे त कुझु चैनल्स जेके आहिनि उहे बाक़ाइदा प्रॉपर तजवीज़ूं खणी आया आहिनि त फलाणी 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 तजवीज़ूं जेके आहिनि उहे नए मुसविदे में पेश कयूं वेंदियूं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट में। जी त मोहसिन नक़वी साहब फ़िलहाल त हिकिड़ो पंहिंजी सफ़ाई वज़ाहत यू टर्न वरितो सूबनि वारी ॻाल्हि त न, पर जे मूं त 80 सालनि में जेको निज़ाम न पियो हलियो मूं उनजी ॻाल्हि पे कई, मूं हाणे थोरी ॻाल्हि पे कई। ओ भाई तो 80 सालनि वारी ॻाल्हि पे कई, त 80 सालनि में इहे 4 साल बि त अची विया न। 4 सालनि खां कहिड़ी पिया ॿोड़ हारियो त उहो बि त हुन 80 सालनि में 76 साल ॿियनि जा 4 साल त तव्हांजा थिया न। त उन में उनजी यानी तव्हां एडमिट कयो पिया त हीअ फेल आहे ऐं हीअ फेल्ड ई रहंदो, कोलैप्स थी वियो आहे। लेकिन वीचारे चयो न न ही शहबाज हुकूमत जेका आहे उहा हल्दी 5 साल पूरा कंदी ऐं जेको आहे आऊं बिल्कुलु मूंसां तालुकात ख़राबु करणी कुझु, बाक़ी कारकर्दगी वज़ीरनि जी जेको आहे उहो थर्ड पार्टी खां वज़ीर आज़म ऑडिट कराए वठे या चेक कराए वठे। माना वज़ीर आज़म ते बि एतबार न, वज़ीर आज़म इहो न ॿुधाए पाण न या नवाज़ लीग न ॿुधाए त कहिड़ो वज़ीर कारकर्दगी ॾेखारे पियो, न बॉस न ॿुधाए, हिकु यानी अणधुरे माण्हू खां कराइजो बाबा तव्हां ते एतबार कोन्हे त कहिड़ो वज़ीर कारकर्दगी ॾेखारे पियो कहिड़ो न पियो ॾेखारे। सो ना इशू इहो आहे त छा ही वज़ाहत जेका मोहसिन नक़वी हिकिड़ो ज़ाहिरी तरह ई 2 टे पंहिंजे मतिलब जा सहाफ़ी, अलाए सहाफ़ी बि कहिड़ा हुआ उहे, पर उनखे इहे बीठे पैर हलंदे हलंदे जीअं इहो को प्लान न हो, लेकिन ज़ाहिर ईअं इंटीरियर मिनिस्टर जे वेझो त नथो पहुची सघिजे, त हुन हिकिड़ी वज़ाहत कई। हाणे उन वज़ाहत जो सबबु 2, हिकिड़ो जो चार्जशीट न कयो आहे, छाकाणि त पाण समेत सॼो पाकिस्तान हींअर चए पियो त जॾहिं तव्हांजो वज़ीर चए पियो त तव्हांजी हुकूमत कोलैप्स यानी तव्हांजो सिस्टम कोलैप्स करे वियो आहे त पोइ छा रहिजी वियो, त हुन चयो त न न मूं हिन हुकूमत लाइ न चयो। ॿी ॻाल्हि इहा हुनखे शायदि अञा ताईं नवाज़ शरीफ़ जो अञा ताईं रिएक्शन न पियो आयो, ऐं केरु अगरि नवाज़ शरीफ़ खे थधो बि करे रहियो हूंदो त हुन बि चयो हूंदो त बाबा हुन जंहिं इहा ॻाल्हि छेड़ी आहे ऐं वज़ीर थी वज़ीर आज़म ते अदम एतमाद ज़ाहिर कयो अथसि, उन वज़ीर खां त पहिरीं वज़ाहत करायो न, तव्हां मूंखे वज़ाहतूं छो पिया ॾियो, इहो पब्लिकली करे। त हिकिड़ी मुख़्तसर वज़ाहत मोहसिन नक़वी मुंहिंजे ख़्याल ई नवाज़ शरीफ़ जी कंज़म्पशन लाइ आहे। लेकिन यासिर साहब मूं तव्हांखे पहिरीं बि चयो केतिरो बि हाणे ॿिली खे थेले में विझण जी कोशिशि कनि, ही निज़ाम मोहसिन नक़वी पंहिंजी वज़ाहत खां पोइ बि वज़ाहत में इहो न चईंदो न हाणे 4 सालनि में ठीकु पियो हले, मुंहिंजो ख़राबु ई आहे, ही कोलैप्स करे वियो आहे। हा, पर मां चार्जशीट न कयो आहे हिन गवर्नमेंट चार्जशीट ॿियो सिंग थींदा आहिनि चार्जशीट के। तव्हां चयो पिया त ही 80 सालनि वारे निज़ाम खे जेको भई जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे निज़ाम ख़राबु आहे। अच्छा, इहो जेको निज़ाम ख़राबु रहियो इन में केतिरो वक़्तु केरु रहियो उन ते बहस न आहे, ठीकु आहे। ऐं इहा ॻाल्हि कयां पियो त इहा वज़ाहत सां उहो जेको ॿिलो या ॿिली ॿाहिरि आयल आहे जेको हाणे रांबूटा ऐं चंबा हणे पई सॼे माहौल में त बाबा हीअ छा आहे, वियो 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 हर तरफ़ ॻाल्हि इहा थिए पई त जी का जाना ठहिर गया, त इहा ॻाल्हि हाणे वापसि कीअं वेंदी। मोहसिन नक़वी बसि ईअं आहे हिकिड़ो जेको चवंदो सुबुह आहे त माण्हू चवंदा हा सुबुह आहे, चवंदो राति आहे त राति आहे, ईअं त कोन्हे। मोहसिन नक़वी जी हिकु हैसियत त कोन्हे न, ईअं त मतिलबु हैसियत इंटीरियर मिनिस्टर आहे, लेकिन को क़ाइद त न आहे न पाकिस्तानी आवाम जो। सो नवाज़ शरीफ़, अच्छा ऐं पोइ ॻाल्हि इहा ॾिसणी आहे अञा त नवाज़ शरीफ़ हिन वज़ाहत मां मुतमइन बि थिए थो या नथो थिए। सो ऐं ॾिसो इख़्तिलाफ़ात जॾहिं असांजी इस्टाब्लिशमेंट ऐं यानी हाइब्रिड सिस्टम में जॾहिं इख़्तिलाफ़ात थींदा आहिनि त उन्हनि जा असल जेके हूंदा आहिनि टाइम लाइन बाद में बाहर निकरंदी आहे। वो चइबो ना हादसा एक रोज़ में नहीं होता,
त इमरान ख़ान ऐं बाजवा जे विच में बि जेके इख़्तिलाफ़ात हुआ उहो 21 खां शुरू थिया। मतिलबु ॾेढ ॿ साल हलिया। उहो उस्मान बोज़दार ऐं अलीम ख़ान साहब, ठीकु आहे, उस्मान ऐं बोज़दार ऐं सभु शइ ख़ुदि अपॉइंटमेंट खां शुरू थिया, पर उनमें पोइ कई शयुनि ते इमरान ख़ान ऐं बाजवा जा इख़्तिलाफ़ात थिया। ऐं पोइ वञी ॻाल्हि 22 जी अप्रैल 22 अप्रैल त मतिलबु साल ॾेढ उहे इख़्तिलाफ़ात हलिया। हिकिड़े ॾींहं में इख़्तिलाफ़ थी ओॾीमहिल ई मसइलो हल ख़तमु न थी वियो। त हिते बि हीअ इख़्तिलाफ़ात जेके आहिनि, इहे जेको मोहसिन नक़वी जे वाता चवराया विया या चया हुन, उहो को अॼु को न आहिनि। जी हा, इहा रियलाइज़ेशन या इहो अहसास हाइब्रिड सिस्टम जे मुखिया खिलाड़ियुनि खे थी वियो हो त यार ही किसो नथो हले, न असांजी इकॉनमी ठीकु थिए थी, न टेररिज्म ठीकु थिए थो, न पॉलिटिकल स्टेबिलिटी अचे थी, न इकोनॉमिक स्टेबिलिटी अचे थी, तो ये सिस्टम तो नहीं चल रहा। तो ज़ाहिर सिस्टम नहीं चल रहा है तो सामने तो शहबाज साहब हैं, तो तब इनको जाना चाहिए। अब जाना चाहिए जा कई फॉर्मूला कई डिस्कशंस हलंदियूं हूंदियूं, लेकिन आख़िर में जॾहिं हिकिड़ो दफ़ो इहो दराड़ूं अची वञनि थियूं त पोइ अच्छा पोइ जेको सोल्यूशन ॿुधाए पियो, जेको ठीकु आहे त वियो, ठीकु आहे। हाणे जेका असांजी सघारी क़ुवतनि जो विज़न आहे पाणी ते ही थियणु खपे, उहो त पंजाब खे सूट करे थो। लेकिन जॾहिं सूबा टोड़ण जी ॻाल्हि कयो था त आउं बार बार चवां पियो त ख़ुदि पंजाब में जेको नवाज़ शरीफ़ ब्रांड ऑफ नेशनलिज़म आहे, जंहिंमें जेॾी महिल वणे जेको आहे हू पाकिस्तानी थियनि था, जेॾी महिल वणे पंजाबी थियनि था, हू जेको हिकिड़ी ब्रांड आहे, जेको नवाज़ शरीफ़ जो ब्रांड आहे, उहो हुन सोच हुन ब्रांड जा हामी माण्हू कॾहिं बि पंजाब जे टोड़ण जे हक़ में नथा थी सघनि। उहो ठीकु आहे, असां वांगुरु रड़ियूं ऐं वाका न कंदा, हुननि जा दानिश्वर बि थोरो ईअं घुमाए फिराए ॻाल्हि कंदा। सो उहा ॻाल्हि बि कीअं हज़म थिए अगरि इहा ख़बर हुजे। हाणे जीअं तव्हां ज़िक्र कयो त हिकिड़ो टीवी चैनल बाक़ाइदा हुन पूरी 28वीं तरमीम जी 28वीं तरमीम जा जेके नुक़्ता ॿुधाए पियो त भई हीअं थींदो। त हाणे इहा ॻाल्हि यानी तरमीम में इहा ई ॻाल्हि आहे न त भई हीअ जेको सूबनि जी मंज़ूरी आहे उहा आइन मां हटाए छॾियो शिक। जी हा, त सूबे खे टोड़णो आहे हुनखां पुछो ई न, बसि क़ौमी असेंबली सेलेक्ट करे छॾे, अख जी माखी आहे। त मूंखे अॼु चीफ मिनिस्टर सिंध जॾहिं जे चई रहिया हुआ त बाबा आइन में हिन जो हिकिड़ो तरीक़ो आहे, सूबाई असेंबली मां हू पास थियणो हूंदो आहे, त मूं ऐं अक्सर माण्हू चवंदा आहिनि, पर आउं इहा ॻाल्हि कयां थो त इहो जेको जंहिं ते असां चऊं त ठीकु आहे असां मुतमइन आहियूं असांजी सिंध असेंबली त कॾहिं अहिड़ो ठारा पास कंदी कोन, ऐं बल्कि यूनानिमसली इतफ़ाक़ी राय सां सूबो जे टोड़ण जे ख़िलाफ़ु असां ठारा पास सिंध असेंबली 2-3 दफ़ा करे चुकी आहे। तंहिंजे करे असांखे लहर न लोॾो असांखे ॻणती न हुजणु खपे। पर आउं इहो हिते तव्हांजे शो में 2-3 दफ़ा ॻाल्हि करे चुको आहे त बाबा इहा अगरि जेको असीं सम्झूं था त असांजो तहफ़ुज़ आहे या बंदि आहे त सिंध असेंबली मां ठारा पास न थींदो, लिहाज़ा सूबे खे टोड़ण जी का कोशिशि नाकाम थी वेंदी। त हिन में ॻाल्हि इहा आहे त इहो बंदि जेको असीं सम्झूं पिया, इहो अगरि आइन में तरमीम थी वई ऐं इहो बंदी उॾाए छॾियऊं त पोइ बसि छा चइजे, त बसि पोइ सही हाणे हुते थी वई। हाणे इहा अलॻि बहस आहे त हिन महिल पार्लियामेंट मां क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां इहो छा तरमीम थी सघे थी, छाकाणि हुन लाइ 2 भाङे 2 जी अक्सरियत आहे, हुन लाइ पीपल्स पार्टी जो वोट जी ज़रूरत आहे, हुन लाइ JUI जो वोट जी ज़रूरत आहे। लेकिन अगरि जॉइंट सिटिंग थिए थी नंबर गेम ते कैलकुलेशन्स करणु खपनि, त छा पीपल्स पार्टी ऐं JUI जी मर्ज़ी खां सवाइ बि अहिड़ी का आइनी तरमीम पास थी सघे थी? छा नथी थी सघे। सेनेट में उन्हनि जा एतिरा घटि नंबर आहिनि नवाज़ लीग वारनि जा, जो अगरि पीपल्स पार्टी छॾे वञे त सेनेट में सिंपल कानून साज़ी बि नवाज़ लीग नथी करे। न, लेकिन अगरि हिकु जॉइंट सेशन थिए त पोइ बि नथो थी सघे। सो इहा पोइ तसली रखूं त असीं हुतां न करे सघंदासीं। लेकिन को वक़्तु अहिड़ो अची वञे त हू क़ौमी असेंबली में मिसाल PTI खे पाण सां गॾु खणी अचनि ऐं हुननि जो बल्लो वल्लो सभु हुनखे ॾेई छॾे। सो हाणे आउं
न पियो चवां त ईअं थींदो, लेकिन आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि पियो कयां त सिर्फ़ु इन ॻाल्हि ते मुतमइन रहणु त सूबाई असेंबली में पास न थींदो तंहिंजे करे परेशान न थीजे। हू सूबाई असेंबली वारी ॻाल्हि ई ख़तमु करे छॾींदा आइन मां, करण जी कोशिशि कंदा। सो असां वटि ही आइनी तहफ़ुज़ बि ठीकु आहे, पर असांजो कॉन्स्टेंट हिकिड़ो सिंध जो जेको कंसेंसस जो प्रेशर आहे, सिंध में जेको इत्फ़ाक़ी राय आहे, त अहिड़ी का शइ असां लाइ रेड लाइन आहे। ठीकु आहे, CM सिंध चए थो त लाश छो किरंदा, ऐं मीडिया ड्रामाटाइज़ करे पई, अलाह न करे लाश किथे बि किरनि, कंहिंजा बि किथे बि न किरनि, लेकिन जॾहिं असीं चऊं था त कुझु रेड लाइन्स हुजनि थियूं त हुनजो मतिलबु पोइ रेड लाइन हुजे थी। लेकिन कमिंग बैक टू द टॉपिक, ख़ैर टॉपिक ते ई आहियूं, लेकिन हीअ जेको मुख्य ॻाल्हि आहे त हाणे चवनि पिया त असीं अहिड़ो को 6 महीना असीं ॾियूं था त बाबा हाणे जेको एंकर्स मुख़्तलिफ़ TV जा चवनि था 6 जनवरी फरवरी ताईं हिन सिस्टम, सिविलियन सिस्टम खे या पॉलिटिकल पार्टीज़ खे मौक़ो आहे त ठाहे वठनि, ही 28वीं तरमीम पास कनि, न त वरना त तव्हां यानी हिन मुल्क में जिथे हर शइ में हिकिड़ो अदम इस्तेहकाम आहे, हिकिड़ी बेयकीनी जी हिकिड़ी लहर आहे। इवन असांखे इहा ख़बर नथी हुजे सुबुह जो उथंदासीं त पेट्रोल खणे जो हूंदो, असीं अटो वठणु वेंदासीं त अटे जी क़ीमत छा हूंदी, मतिलबु बेयकीनी जी इंतहा आहे। जिथे जंहिं मुल्क में माण्हू खे रोज़मर्रा जो इहा बि मामूली ॻाल्हियुनि जी बि पक न हुजे, त बेयकीनी दादा को फ़र्द हुजे, घराणो हुजे, कुटुंब हुजे, या कंपनी हुजे, या मुल्क हुजे, हुनखे त ही अॾे वांगुरु खाईंदी वेंदी आहे। ही त इट्स अ साइलेंट किलर, अगरि अनसर्टेनिटी आहे त तव्हां वरी 6 महीननि जी, 6 महीने खां पोइ कुझु बि न थिए, पर तव्हां मुल्क में त हिकिड़े माण्हुनि खे हिजान जी कैफ़ियत में रखो था, जेको आउं चवंदा त परपैचुअल क्योस जेको आहे, ये जे बि डॉक्ट्रिन ठाही आहे दुनिया में, तव्हां हिकिड़ो परपैचुअल क्योस रखो, हिकिड़ी अनसर्टेनिटी रखो, त जीअं माण्हू जेके रोज़मर्रा जा इशूज़ आहिनि हुनखे छॾे वरी ॿियनि इशूज़ ते लॻो रहे। पर हुन सां मुल्क खे त ही बिल्कुलु हिकिड़ी जीअं न अनकंट्रोल डायबिटीज़ हुजे थी, त इंसान खे ख़बर ई नथी हुजे त हुनखे शुगर खाईंदी वेंदी आहे। सो बेयकीनी अच्छा एंकर पर्सन जो इहो ज़ोर आहे 6 महीने में कुझु हो जाएगा। हाणे केरु पियो चए, ज़ाहिर हिननि एंकर पर्सन जी पाण खे ख़बर आहे जेके घणे वांगनि जी, त तव्हां मुल्क में हिकिड़ो, अच्छा पोइ सिर्फ़ु इहो न आहे, ही ॻाल्हि बि हले पई, हू ॻाल्हि बि हले पई त साईं जी का जाना ठहर गया, अब गया कि तब गया वारी ॻाल्हि, त माना सिस्टम वञे थो। भाई अगरि वञिणो आहे न वञिणो आहे, सवाल निशान छो आहे, हिकिड़े पासे कयो न शयुनि खे। ही तव्हां अनसर्टेनिटी मुल्क में, जंहिंजी उअं ई हर शइ में तव्हांखे हिकिड़ी कंफ्यूजन ऐं बेयकीनी रहे थी, बेयकीनी में त यार ज़ाल मुड़ुस गॾु नथा हली सघनि, ही त मुल्क आहे। कॉल में सां गॾु अज़मूद पीज़ादो कराची मां। जी पीज़ादो साहब, छा चवणु चाहींदा? अॼु कराची बार में IG सिंध खे वकीलनि घुराए वरितो हुयो। वकीलनि कहिड़े मक़सद सां माना IG सिंध खे घुरायो अथनि, उहो त मैटर हो माना जज जे अॻियां उते जज वटि वञी माना पाण खे माना हो सचो साबित कंदा, हो पाण खे कूड़ो साबित कंदा, हुनखे माना हुन कहिड़े हिसाब सां IG सिंध खे हुननि उते घुरायो आहे। हिनजी तव्हां केतिरा ॾिसो। ॿियो सुवाल हुयो त कराची में या अंदरूनी सिंध में किथे माना सॼे सिंध में मंशियात जो आम माना विकिरो आहे, माण्हुनि जो माना वात जी कैंसर जो आम जाम माना माण्हुनि खे थी वियूं आहे, उन ते हुकूमत करो माना पधार करे पई। उन तव्हांजी ॻाल्हि IG सिंध वारी मई रज़ा जी ॻाल्हि कई न साईं? हा वकील साहिबान जे, हा ॿियो कॉल वठो, सुहेल शेख कराची मां। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? असद तव्हांखे सलाम ऐं काई साहब सलाम। मुंहिंजो सुवाल इहो ई आहे त तक़वी साहब चए पियो त मां पंहिंजे बयान ते क़ाइमु आहियां ऐं मां उन ई ते ई अञा बीठो आहियां बयान ते, त उनजो जेको चवण जो मक़सदु इहो त थर्ड पार्टी खां इंक्वायरी कराई वञे, कारकर्दगी चेक कराई वञे, त छा अगरि काई साहब जन खे थर्ड पार्टी काई साहब खे ॾियनि त काई साहब जेको आहे सो कहिड़े वज़ीर खे फर्स्ट नंबर ते ॾींदो रखंदो? ॿियो इहो त 2 वॾा वियल आहिनि सऊदी अरब, उन्हनि मोहसिन नक़वी साहब हिन दफ़े न विया आहिनि, त नाराज़गी त न आहे किथे? इहो मुंहिंजो सुवालु आहे। ठीकु साईं। पहिरीं पीज़ा साहब चयो त वकीलनि
छो घुरायो हा उसे इख़्तिलाफ़ हुआ न को वकील साहब जे ख़िलाफ़ को केस हो या पुलिस जी का हुई ऐं पोइ हुननि चयो त असीं धरणो हणंदासीं पोइ आई जी साहब हलियो वियो हूंदो हाणे हुन ते पहिरियां ई चयो ज़रा धरणो हणनि हुन खां पहिरियां ई हुननि आजी साहब हलिया सुठो विया। कयो सुठो कयो ॾिसो ॻाल्हि इहा आहे त शयुनि खे ज़रूरी आहे हर शइ जो इलाजु लठियूं आहिनि बेसिकली ऐं हिन में हिकिड़ी ईगो जी कहिड़ी ॻाल्हि आहे हर हिकिड़ी स्ट्रीट पावर बि आहे वकीलनि वटि सिर्फ़ु लीगल पावर न आहे हाणे त वकीलनि वटि स्ट्रीट पावर बि आहे सो सुठो थियो डिफ्यूज़ कयो हिन में पीज़ा साहब खे छो एतिराज़ आहे छा मूंखे सम्झ न आई शायदि आवाज़ मूं मफ़ल पई थिए जी हा साईं ॿी ॻाल्हि पीज़ा साहब छा कई त ही मंशा एग्ज़ैक्टली पीज़ा साहब तव्हांखे यादि हूंदो इहो महीनो ॾेढ पहिरीं वॾो वावेला थियो ओहो सिंध में क्रैकडाउन थी वियो हू पिंकी हिकिड़ी झलिजी पई उन ते ओहो बसि हाणे त साईं सिंध में सफ़ायो थी वेंदो मंशियात फलाण थी वेंदो ढिमकाण थी वेंदो मूं उन महिल बि चई पई त भई पिंकी त झलिजी पई पिंका करे झल जी हा ऐं उहो ई थियो ॻाल्हि बसि आस्ते 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 थधी करे उहो ई नौजवान तबाह पिया थियनि कुझु टाइम खां पिंकी ॿाहिरि हूंदी वरी बिज़नेस कंदी वेठी पिंकी त हाणे पिंकी त हिकिड़ो किरदारु किरदारु आहे न बेसिकली लेकिन जेको माफ़िया आहे ड्रग माफ़िया जंहिंखे ज़ाहिर आहे सरकारी पैटनेज खां सवाइ मुमकिन ई आहे पुलिस जे आशीर्वाद खां सवाइ नामुमकिन जी हा तव्हां मूंखे ॿुधायो किथे मंशियात बंदि थी आहे किथे बि न त उहे नौजवान तबाह थियनि पिया आइस गुटको फलाण ढिमकाण कोकेन चर्स इट्स ऑल ओवर आई मीन ऑल ओवर द स्ट्रीट्स हर हंधि आहे त उहो सभु जेको वॾो हिकिड़ो किसो थियो त साईं कुझु वॾनि माण्हुनि खे जे ॿारनि खे ड्रग्स जे करे नुक़सानु पहुतो तंहिंजे करे त मूं चयो चलो अलाह सभिनी जे बचनि खे हिफ़्ज़ो मान में रखे लेकिन चलो को ट्रिगर थी वई शइ पर मूंखे तव्हांखे यादि हूंदो मूं तव्हांखे चयो पिए त हीउ डिघो अरसो छकनि में अरबे खरबे रुपया आहिनि भाई न एॾो मार्जिन आहे को कंहिं आई हिननि शयुनि शयुनि अरबे रुपया आहे हा वॾो मार्जिन आहे सो बसि पोइ हिकिड़े SHO खे या एक्साइज़ वारनि खे या जेके ड्रग इन्फोर्समेंट फेडरल इदारा आहिनि उनखे अगरि करोड़ 2 करोड़ रुपया मिलंदा हूंदा त अखियूं बंदि रखंदा हूंदा ज़ुल्म आहे छा ज़ुल्म आहे नस्ल जा नस्ल तबाह थियनि शेख साहब जी सोहेल शेख साहब शेख साहब पहिरीं ॻाल्हि कई त तव्हां कयो ऑडिट थर्ड पार्टी थी अच्छा मूंखे चई त तव्हां अगरि थर्ड पार्टी थियो हा त तव्हां पहिरियों वज़ीर कंहिंखे ॾींदो न पहिरियों शायदि ऑडिट में कहिड़ी ॻाल्हि खे अहम कंदो साईं पहिरीं त मूंखे शेख साहब तव्हां थर्ड पार्टी ठाराए ॾियो ऐं रुगो एज़ाज़ी करे न चइजो जीअं असां वटि मुत्सिब ई हूंदा आहिनि मूंखे वाक़ई में त तव्हां पावर्स वठी हा त हिन इंटरव्यू घुराए सरकार जी ऑडिट केरु थो करे सघे सरकार ऑब्वियसली सरकार जी ऑडिट सरकार कंदी आहे ऐं या पब्लिक कंदी आहे असां वटि पब्लिक त सवाल ई न आहे ॿुधनि ई नथा सो इहा ॻाल्हि त मफ़रूज़े तौर बि ॻाल्हि जो मज़ो वठण लाइ बि नथो करे सघां जो इहो मुमकिन कोन्हे ऐं छा कंहिंखे बि ऑडिट कीअं ॾींदा उहा असां ऑडिट थींदी आहे सरकारी तरह खाना पूरी कागज़नि जी हेठि मथे आहे जेन्युइन ऑडिट थिए त वाक़ई में पोइ सभिनी जी ख़बर पइजी वञे पर केरु कंदो ॿी ॻाल्हि छा कई शइ ॿी ॻाल्हि साईं इहे त फॉरेन मिनिस्टर फाइनेंस मिनिस्टर थो चवां फील्ड मास्टर साहब ऐं प्राइम मिनिस्टर साहब ॿई पहुतल आहिनि सऊदी अरबिया मोहसिन नक़वी साहब खे न वठी आहिनि छा नाराज़गी अथनि या मोहसिन नक़वी साहब सां न हिते सऊदी अरब मोहसिन नक़वी करे वठी वेंदा न हिते ज़रूरत ई न आहे MBS सां ज़ाहिर आहे अञा मुलाक़ात जो फ़ोटो त रिलीज़ न थियो आहे पर ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ इशूज़ ही ईरान सिचुएशन हूसीज़ वारी सिचुएशन अमेरिका सां मामलात इस्लामाबाद डिक्लेरेशन ऐं पाकिस्तान जा माशी मसाइल त ज़ाहिर इहे सभु शयूं त सिर्फ़ु शहबाज शरीफ़ साहब त नथो ॻाल्हाए सघे फील्ड मार्शल गॾु हूंदो आहे असां वटि त इहो हाणे कॉम्बिनेशन हलंदी आहे पाकिस्तान सां इकोनॉमी वाइज़ त वॾो मसइलो आहे न पुछा छा सिचुएशन पाकिस्तान क्रिएट करे जो इकोनॉमी वाइज़ का सिचुएशन मतिलबु ज़ाहिर सोल्यूशन त स्टेबिलिटी सोल्यूशन त इंस्टीट्यूशनल फंक्शननि में आहे त ऑटोमेटिकली जीअं इकोनॉमी पाण ई रिवाइव करे पर असां वटि ज़ाहिर शॉर्टकट ॾिठा वेंदा आहिनि ऐं जहिड़े करे ॻाल्हियूं कयूं थी वञनि त नयो सिस्टम आहे नयो निज़ाम आहे नया सूबा अज़्यूम बि कजे त पाइपलाइन का त हुजे न ज़हन में त किथां न किथां त को माना $1 बिलियन जी कहाणी ईंदी न जो वञी अहिड़ा आइडियाज़ जेके मुल्क में हलिया या थो पिया वञनि न ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ी नॉन इशू नॉन सोल्यूशन खे जॾहिं तव्हां सोल्यूशन तौरु शोकेस कयो पिया त ख़ुदि इहा ई मुल्क जी इकॉनमी लाइ बि नुक़सानु करे जीअं मूं तव्हांखे चयो त अगरि अनसर्टेनिटी हूंदी
अलाए छा थींदो। मिसाल ख़ैरपुर में असां वटि हू निकितो आहे एल्युमिनियम, हाणे उन ते को भाई डिस्कशन थिए, मिसाल आउं चवां पियो केरु कढंदो, पोइ चवनि था त हाणे साईं फलाणा थींदो ढमकाण थींदो, जेको हुनजो इन्वायरमेंटल इम्पैक्ट पवंदो, माण्हुनि जी ज़मीनूं आहिनि, माण्हुनि जी आबो हवा आहे, पाणी आहे। लेकिन हाणे सुभाणे चवंदा आहिनि हल छा आहे, ख़ैरपुर खे सूबो ठाहे छॾिजे, उहो त ठाहे बि पियो न मुश्किल। हा सो इमरान इस्माइल। हा न उहो न को ॿियो। त हाणे चवण जो मक़सदु आहे त हर शइ जी हिकिड़ी आउट ऑफ बॉक्स सोल्यूशन्स ॾियण जो जेको असांखे शौक़ु आहे, जेको दुनिया में आज़मायल तरीक़ो आहे, त यार पीपल्स गवर्नमेंट खे लेट द पीपल डिसाइड त हू छा कनि। उहो असां वटि चवंदा माण्हुनि खे अकुलु कोन्हे। हाणे ट्रम्प, ऐं जोड़ियां पियो ॻाल्हि खे, हीअ जेको मिशिगन में कल्ह इलेक्शन प्राइमरीज़ जा इलेक्शन थिया, यानी डेमोक्रेट्स खे कंहिंखे टिकट ॾींदी नवंबर में, उन जा प्राइमरीज़ जा इलेक्शन, जेको पार्टी जे अंदरि ई इलेक्शन थींदा आहिनि, त कंहिंखे टिकट, असां वटि उहो तरीक़ो न आहे त बिलावल हाउस या मॉडल टाउन या हू कहिड़ो हूंदो आहे इमरान ख़ान जो कहिड़ो ज़मान पार्क, इहे टिकट रिलीज़ कंदा। उते त पार्टियूं पहिरीं इलेक्शन कराईंदियूं आहिनि त कंहिंखे टिकट ॾिजे न ॾिजे। त उन में हू जेको खटियो आहे अब्दुल अल सईद, हा उनखे, हाणे उनजे साम्हूं जेका कांग्रेस वुमन 4 दफ़ा थी आहे, ऐं हुनखे एपैक जेको इज़राइली हू आहे, हुन अलाए को बनी सैंडर्स ते चए पियो $70 मिलियन, पर को चए थो चोटी, को चए थो 40-50 मिलियन डॉलर हुनजी कंपेन में ख़र्च कया आहिनि इज़राइली हुन एपैक। हराई वई, ही खटे वियो अब्दुल। हाणे इहो डेमोक्रेट प्राइमरी आहे, इहो सॼो अमेरिका बि न आहे, इहो त सिर्फ़ु डेमोक्रेट्स, ही सिर्फ़ु डेमोक्रेट्स पे थियो आहे। ऐं उहो ई ॻाल्हि पियो कयां त डॉक्टर अब्दुल खटे वियो, डॉक्टर आहे। हाणे उन ते ट्रम्प सड़ी वियो आहे, ॻाढ़ो थी वियो आहे। जी हा, छाकाणि त हू चए थो त इज़राइल खे जेके डिफेंस पर्पज़ जा हथियार आहिनि उहो बि छो ॾिजूं असांजे ॿारनि खे। ऐं चए थो, हू त नाला खणे पियो, अॼु मूं ॿुधोमांसि CNN खे ॻाल्हाए पियो, चई त इज़राइल खे छो ॾियूं, इजिप्ट खे छो ॾियूं, पाकिस्तान खे छो ॾियूं। मतिलबु हुनजो पॉइंट ऑफ व्यू आहे त भई मिशिगन जा ॿार जेके आहिनि उन्हनि खे स्कूल लाइ, हेल्थ केयर लाइ असीं वरी हिकिड़ी फॉरेन गवर्नमेंट खे जेको जेनोसाइड करे पई, त उन ते ट्रम्प ऊंधो थी बीह रहियो आहे। छा थो करे सघे? छा थो, हुते इलेक्शन में फॉर्म 47 न आहे, छा कनि? सो नाउ अमेरिका नवंबर में हुन खां पोइ हुन रस्ते ते आहे जिथे माण्हू अमेरिका जी सॼी पॉलिसी या अप्रोच रीशिफ्ट, डेमोक्रेट्स में बि जेको सोशल डेमोक्रेट्स आहिनि उते उहे उरूज ते जेके लेफ्ट, उहो डेमोक्रेट्स जी इस्टेब्लिशमेंट क्लिंटन्स ऐं ओबामास खे हिकिड़े पासे करे पई, त खराइण उते अमेरिकन पॉलिटिक्स आहे। लेकिन मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि खे छॾियो, ट्रम्पिज़म या ट्रम्प जेको नुक़सानु पहुचायो, हाणे माण्हू पाण ई उनखे करेक्शन मोड में वठी पिया वञनि। असां वटि अगरि निज़ाम 80 सालनि खां ख़राबु आहे, छॾियो न माण्हुनि खे, वोट ॾियणु ॾियो, लेट पीपल डिसाइड के कहिड़ो सिस्टम अचणु खपे। भई लोकल बॉडीज़ खे पावर मिलणु खपनि, केतिरा मिलणु खपनि, के असां वटि बसि हिकिड़ो असीं आऊं अकले कुल आहियां, तंहिंजे करे आऊं जेको चवंदुसि बसि उहो करे छॾियां। नज़म सेठी साहब इहा ॻाल्हि कई, वरी चवंदा त मेक नो मिस्टेक, द टॉप गाय हैज़ मेड हिज माइंड एंड आप कुछ भी कर लें इसमें, क्या ये जेको नयो फॉर्मूलो आहे। ॾिसो, मां त कुझु नथो चवां, छाकाणि त असां हिन मुल्क में कई शयूं ईअं फ़ैसिला थींदे बि ॾिठा, फ़ैसिला रिवर्स थींदे बि ॾिठा। इहो त ॻाल्हि इहा आहे त फ़ैसिलो कंदड़ केतिरा ॾींहं कुर्सी ते आहे, ऐं पोइ ॿियो जेको अचे थो हू छा थो चए। सो मेक नो मिस्टेक कि ही पाकिस्तान में पहिरियों दफ़ो अहिड़ी कोशिशि न आहे। कालाबाड़ डैम लाइ ज़ियाउलक, मुशर्रफ एडमेंट हुआ, सफ़ा बिल्कुलु दिमाग़ ठहियल हो हर शइ, बट अल्टीमेटली माण्हू जी जेका हिकिड़ी खणाई आहे, अगरि हू हुनखे सफ़ा एज ते, यानी पंहिंजे प्रोटेस्ट खे हुन लेवल ते खणी वेंदी, त पोइ ॾुखियो आहे सर। हा ज़ाहिर आहे, पोइ त सिचुएशन हर कंहिंजे हथ मां निकिरी वेंदी आहे। तॾहिं त चवनि था त सभु कुझु माहौल अहिड़े तरह, कल्ह नदीम अफ़ज़ल चम साहब बि वेठा हिकिड़े प्रोग्राम में, उहे चवनि था पिया त भई नया सिस्टम की बात होती है तो नए
मेंढक निकल आते हैं, उन्होंने फैसल चौधरी साहब घर बैठा हुआ जेके बाबा चौधरी साहब जब आया आहिनि, त चई कि ऐसा कुछ भी नहीं है, नया सिस्टम नया निज़ाम ये वो। बाक़ी जॾहिं ॻाल्हि हुन सवाल कियो त भाई बिलावल साहब ये कर रहे हैं, मजाक उॾारे पोइ उन्हें बिलावल साहब जो तो उते नदीम अफजल चंद साहब चयो त भाई बिलावल साहब की टिकटॉक को, पीटीआई के जलसा जो वो सॉरी जो लॉन्ग मार्च की कॉल को और मौलाना फजल रहमान की साहब की लैंग्वेज को, इन तीनों को आप समझें कि काम होने वाला है, मतलब काम उतर चुका है गवर्नमेंट का। देखिए बहुत सारे इंडिकेटर्स आहिनि ऐं अफज़ल चंद जेको हाणे पीपल्स पार्टी में आहे हुन जेके ही टे ॻाल्हियूं कयूं त बिलाल भुट्टो ज़रदारी बि चए पियो उल्टी गिनती या टिकटॉक चए पियो, मौलाना फज़ल रहमान शदीद सख़्त ॿोली ॻाल्हाए पियो, ऐं 27 सितंबर ते माना पीटीआई यानी महीने ॾेढ खां पोइ, सवा महीने खां पोइ, ॾेढ महीने खां पोइ लॉन्ग मार्च करण जो ऐलान कयो। हाणे हीउ जेको ॾेढ महीनो हूंदो इहो बि हिकिड़ो सस्पेंस, पीटीआई केतिरा माण्हू आणी थी, पोइ पिंडी ते ब्लॉकेट्स ठहंदा, पोइ अंदरि न घिरणु ॾिबो, पोइ अंदरि घिड़बो त छा थींदो, अॻु में ई अनसर्टेनिटी, अॻु में ई सभु कुझु, त हीअ सभु पाइलअप थियनि पियूं शयूं। मोहसिन नकवी अॻु में ई हिकिड़ो ममण मचाए चुको आहे। संडे ते ॾिसूं नवाज़ शरीफ़ पंहिंजो जाती उमरा में छा फ़ैसिलो करे थो ऐं पोइ छा रिएक्शन ॾिए थो पंहिंजो। हर तरफ़ खां तव्हांखे शयूं नज़र ईंदियूं त अच्छा पीपल्स पार्टी बि शायदि इहो नदीम अफज़ल चंद चयो त फ़ैसिलो कंदा, CCI जेका हिननि जी हाणे CC सॉरी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो जेको इजलास पीपल्स पार्टी में थींदो त उनमें असीं सोचींदासीं त छा हिन हुकूमत में वेहूं या अपोज़िशन जी बेंचनि में हलिया वञूं। सो दिस सिस्टम इज़ नॉट वर्किंग। तॾहिं कल्ह बि तव्हांखे चयो जी का जाना ठहर गया कि इहे सभु हिकिड़ा नंढा नंढा इंडिकेटर्स आहिनि, पर जॾहिं नंढा नंढा इंडिकेटर बि जाम सारा ऐं तकड़ा तकड़ा अचणु शुरू थियनि त मतिलबु इहो आहे त हाणे मामिलो नथो हले। हाणे मामिलो नथो हले सां मुराद इहा हुजे थी त छा जेके हुकूमत खे थूणियूं ॾेई बीहारे बीठा हुआ उहे पाण थोरो माहौल ठाहिनि पिया त ही थूणी निकिरे, या सिर्फ़ु थूणियूं कढी छॾी अथनि और पाण मुंहुं ॾेई वठो, असां त कुझु नथा कयूं। इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। खलर मेरा जुड़ेजो खरड़ो जी जुड़ेजो साहब छा चवणु चाहींदा? सलाम जी वालेकुम सलाम साईं। हाल बि मंड में जे पहिरियों घटिजी वियो आहे, हिननि वरी वधाए छॾियो आहे, हिन ते कुझु कयो अथव थोरो जी महांगाई रोज़ वधंदी पई वञे। जी जी ठीकु साईं। ॿियो कारण मियां दाद रायमो हैदराबाद मां। जी रायमो साहब छा चवणु चाहींदा? सर हैदराबाद में 15 ॾींहंनि खां सिंथेसिस कमीशन जे ॿाहिरां नौजवान एहतजाज ते वेठा आहिनि। सिंध हुकूमत कंहिं बि तरीक़े सां नौजवाननि सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। नौजवाननि सिंध हुकूमत हथ वंडाए अचे उन्हनि सां ॻाल्हाए सिंथेसिस कमीशन जे हिन में माना जी सिंथेसिस कमीशन जे माना बहितरी आणनि उन विषय में, उनखे तव्हां की था असांजो इहो मुतालबो आहे। ठीकु साईं। साईं पेट्रोल जी क़ीमत असां छो घटाईंदासीं साईं? भले फ़ाइदो था वठूं न असां त, जेसिताईं माण्हू बि चुप कई वेठा आहिनि बसि फ़ाइदो हले थो पियो। माण्हू ॿिनि कमनि में लॻाए छॾियो अथनि माण्हुनि खे। पेट्रोल त मुंहिंजे ख़्याल 70 समथिंग बैरल 79 78 किरियो आहे, लेकिन असां वटि अञा पेट्रोल ऐं डीज़ल वधे थो। ईअं 98 रुपयो घटाइनि था, वरी 2 रुपया वरी वधाए छॾीनि था, 4 रुपया वधाए छॾीनि। सो इहो हिकिड़ो ज़ाहिर आहे सरकार पैसा कमाए पई। ॿियो पैसा कमाए थी। मियल साईं हीउ जेको तव्हां रायमू साहब चयो वाकई में हाणे नौजवान वेठल आहिनि पब्लिक सर्विस कमीशन जे साम्हूं, लेकिन तव्हां ॾिसो त अगेन उहा ॻाल्हि आहे यस इग्नोर त इग्नोर। हाणे जॾहिं चयो वञे थो त बाबा रोड ब्लॉक कंदव त कानून टोड़ींदव, पोइ पुलिस घटि न कंदी। अच्छा रोड ब्लॉक न कबो त कोई तव्हां ईंदो ई न, त तव्हांखे केरु पुछंदो बि कोन। अॼु राना सना साहब कश्मीर के हवाले साहब एग्जैक्टली यह स्टेटमेंट, ये बैठे रहें, जितना बैठना है खाना पीना उनको मिलता रहेगा, बैठे रहें, हमें कोई फ़र्क नहीं पड़ता। अच्छा अगर आऊं चवां ईअं हिकिड़े सेकेंड लाइ त आज़ाद कश्मीर जी सिचुएशन इन करे मुख़्तलिफ़ आहे त हिकिड़ो पॉलिटिकल डिमांड आहे, ठीकु आहे, हिकिड़े मिंट लाइ हुनखे अलॻि रखूं, पाण हिते अचूं त जंहिंजा बचा अगवा थियल आहिनि जी हा, उहे अगरि एहतजाज कनि, कुंड में वेठा रहो, रोईंदा रहो, पिटींदा रहो, असांखे छा, भले कंदा रहो, बिल्कुलु पर रोड ते वेहंदो त तव्हां कानून जी भनकड़ी कई, दहशतगर्द। अच्छा तव्हां भाई
जेको कानून जा रखवाला पुलिस वारा आहिनि उहो ॿाहिरि छो न रिकवर कनि? उहो ईंदो ई न हिननि खे। न उहो असां उहो भला कंहिंजो कमु आहे। हा, उहो पंहिंजो कमु हिननि जो न, उहो हिननि खे ईंदो ई न। अच्छा, लाइक वाइज़ ही जेके पब्लिक सर्विस कमीशन जा नौजवान आहिनि हिकिड़ी लेजिट ॻाल्हि ते वेठल आहिनि। भले तव्हांखे फेडरल कोर्ट छा फ़ैसिलो ॾिनो आहे छा न ॾिनो आहे, पर हिन ॻाल्हि खां सिंध में तव्हां सर्वे कराए वठो, आम माण्हू जी पल्स वठी वठो, त एवरीबडी बिलीव्स कि पब्लिक सर्विस कमीशन में इम्तिहानात जी शफ़ाफ़ियत आहे उन ते को वॾो सवालिया निशान आहे कि छो नथो ठीकु कयो वञे। हलो माज़ी जी मामलनि खे त अगरि अवल त ठीकु थियणु खपनि, माज़ी जा मामलात, पर हाणे चवंदासीं असांखे त FCC फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट चई छॾियो आहे भला आईंदा न। अच्छा, हाणे इहे नौजवान हिकिड़ा त ॻाल्हि इहा आहे त हर हंधि नौजवाननि जी बि उहे ॿधी कोन हूंदी आहे, जिंज़ी हुजे या जेके बि हुजनि, थोरा नौजवान वेठल आहिनि, ॿिया चवनि था यार फ़ाइदो कुझु कोन्हे, इहो हिकिड़ी अलॻि डिबेट आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त सरकार पोइ जॾहिं चए थी रोड ब्लॉक करणु ॾोह आहे, ॾोह जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी, दादा जेको ॾोह न, मतिलबु तव्हांजी नज़र में जेको बेॾोही आहे पर हुन सां ख़ुदि सां ॾोह थियल आहे, ॿुधो त सही गॾु में। उन सां वञी ॿुधो, उनखे को तशफ़ी, को तसली, को हुनखे को रस्तो त कढी ॾियो न। न, उहो असीं न कंदासीं। बाक़ी रोड ते वेहंदो त तव्हां सां घटि न थींदी, या त तव्हां वकील हुजो त पोइ तव्हां सां पुलिस बि अची ॻाल्हाए वठे, IG साहब बि ईंदा, सभु ईंदा, पोइ सभु ॻाल्हाईंदा, छाकाणि त वकील आहिनि अॻियां। लेकिन नौजवाननि लाइ या हू मायरूं जेके हाणे अलाए किथे हली वियूं वीचारियूं, ज़ाहिर आहे हर कंहिंखे बार बार स्ट्रेंथ हुजणु वरी वापसि अचणु, इहो वरी तकलीफ़ था ज़ाहिर आहे वॾो मुश्किल सां माण्हू हिकिड़ो अचे थो पियो, उन खां पोइ वरी उहो ई ॻाल्हि आहे न। लेकिन अॼु एमडीकेट जा जेके मेडिकल जा एमडीकेट हूंदा, एमडीकेट उनजा 2 महीना इम्तिहान मुलतवी कया अथनि, चवंदा त असीं उनखे वधीक मज़बूत ऐं शफ़ा, मुंहिंजे ख़्याल में उहो इंडिया में डपु थियो अथनि, उते बि त ही मेडिकल जा ई टेस्ट हुआ न। बिल्कुलु त बिल्कुलु। हुन सोचियो वरी पेपर वेपर लीक थींदा, असां वटि थींदा रहंदा आहिनि, हा हा, इहो को असां मसइलो ई न आहे। शायदि उतां डपु लॻो आहे त हिते बि जेके कॉकरोच न निकिरी अचनि। घणो कुझु थी सघे थो, ख़ैर आहे माहौल आहिस्ता आहिस्ता ठहंदो थो वञे थो पियो, घणो कुझु निकिरी अचे सघे थो पियो। त पंहिंजी ॻाल्हि जेका इहा कईसि त आज़ादु कश्मीर जे हवाले सां अॼु राना सना साहब BBC खे इंटरव्यू ॾिनो आहे, हुनमें BBC सां ॻाल्हायो आहे। हिज लैंग्वेज इज़ काफ़ सीम्स लाइक, मतिलबु जहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइनि था पिया त भई दहशतगर्द आहिनि, हिन में को डाउट न आहे, ऐं छो असां कंहिं मीडिया खे इजाज़त ॾियूं, हिकिड़ो अहिड़ो ज़ोन आहे जिते सिक्योरिटी इशूज़ आहिनि, अॻियां विढ़नि था पिया, त हे छा नैरेटिव पोर्ट्रे थो थिए असांजो इंटरनेशनल मीडिया? वॾो ज़ुल्म था कनि। असांजो इहो तसवर हो त मक़बूज़ा कश्मीर में ज़ुल्म आहे, असां वटि हिकिड़ो पीसफुल ऐं पाकिस्तान सां मोहबत कंदड़ पीसफुल माण्हू रहनि था, अञा बि इहो ई हूंदो। एंड वी अंडरस्टैंड देयर राइट, छो कल्ह ताईं त असां चऊं था पिया त ऑफिशियली त हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां हुन पंहिंजे आज़ादु कश्मीर खे, उहो मक़बूज़ा कश्मीर में त इंटरनेशनल मीडिया खे नथा वञणु ॾियनि, पर तव्हां पंहिंजे कश्मीर में अगरि न पिया वञणु ॾियो त वॉट मैसेज यू आर सेंडिंग? हीउ छा पिया कयो? इंफॉर्मेशन मिनिस्ट्री चयो आहे त असां खां इजाज़त वठंदा इंटरनेट। न, उहो त मूं त जेको ख़बर ॾिठी त इंटरनेशनल मीडिया कराची, लाहौर, इस्लामाबाद खां ॿाहिरि अगरि निकिरंदा त इजाज़त, त चलो आज़ादु कश्मीर में त टेररिस्ट आहिनि, पर अगरि को माण्हू कराची में निकिरी दादू वञे त पुछे छो, हैदराबाद वञे त छो पुछे? माना किथे बि कुझु थी सघे थो, इहे न त वरी इंटरनेशनल मीडिया पहुची वञे। लोकल मीडिया खे त ज़ाहिर मामलात जी थियल आहिनि। छा पिया ठाहियूं असीं मुल्क खे? ही अगरि इहा हार्ड स्टेट आहे त मुंहिंजे सम्झ खां त ॿाहिरि आहे। पोइ दैट मीन्स के असां वटि उहा ई ॻाल्हि आऊं त ख़ैर करे सम्झा बि नथो त असां वटि जमहूरियत आहे, असां वटि सिविलियन सेटअप आहे, पर ही सिविलियन सेटअप बि ॾाढो ई कमज़ोर आहे, जंहिंमें न जुडिशरी मज़बूत आहे, न पार्लियामेंट मज़बूत आहे, मीडिया मज़बूत आहे, ऐं अगरि सिविल सोसाइटी या माण्हू कुझु कनि था त पोइ चवनि था त इन कुटियो ई रोड बंदि था कनि। हाणे छा थो थिए, ईरान ऐं अमेरिका थोरो इंटरनेशनली अची रहियो त ईरान ऐं अमेरिका जेको आहे उहो सेटिंग बहाल थींदे महसूसु थिए थी पई। ईरान पाण बि चए थो पिया सीम्स लाइक कि अमेरिका जेको आहे उहो थोरो सीरियस थियो आहे। पज़ेशकियां साहब चवनि था पिया त भई वी प्रूव्ड इट कि सीरिया वांगुरु असांखे बि ईअं ई करणु चाहिनि पिया, पर खामनाई जी लीडरशिप में उहे स्टूड टॉल, असां खड़ा बीठा रहियासीं। हाणे ओमान वारो फॉर्मुलो त मञी विया आहिनि, सभु कुझु स्ट्रेट जा मामला त ऑलमोस्ट सॉल्व थी चुका आहिनि, बाक़ी रहियो सिर्फ़ु हाणे प्रॉक्सीस वारा मामला जेके ईरान जी पंहिंजी हिकिड़ी रीजनल हेजमनी आहे। ॾिसो, थका त हमेशह चवंदो आहे ॿई थका आहिनि,
लेकिन ईरान ईअं शो पियो करे त असीं न नथा कया थकान सभु हुआ। ज़ाहिर आहे अॼु ईरान इहो बि चयो, पज़िक्शानी चयो, प्रेसिडेंट चयो या कंहिं ॿिए चयो त हीउ जेको टोल जो मामिलो आहे स्टेट ऑफ हॉर्मोज़ ते, इहो बि ॾिसंदासीं त अमेरिकी रवैयनि सां मशरूत आहे। अगरि Yes. माना अमेरिका रवैया पंहिंजा ठीकु बहितर रखे, रखे त असां टोल न माना ॿिए लफ़्ज़नि में न हणंदासीं। यस सो ही शयूं हाणे होपफुली पाण खे किथां कुझु बहितर नज़र अची वञनि। लेकिन ईरान में बि त का हिकिड़ो ग्रुप न आहे, हुते बि मुख़्तलिफ़ पावर सेंटर्स आहिनि। लेकिन होपफुली सटल थींदो ऐं हीअ जेको प्रॉक्सीज़ ऐं हीअ सभु शयूं ॻाल्हियूं आहिनि, इहो हिकिड़े फेज़िस में हाणे मतिलबु इहो कंहिं ईरान खे या शायदि पाकिस्तान या कंहिं बि सम्झायो हूंदो त भई पहिरीं त अमेरिका खे त हितां छिप खे त कढूं न, पोइ इज़राइल बि हिते, असीं बि हिते, लेबनान बि हिते, पाण इज़राइल खे ॾिसंदासीं। ऐं जेतिरी एंटी इज़राइल हींअर अमेरिका में पब्लिक ओपिनियन ठहियलु आहे, तमामु वॾो तमामु घणो, जो उन खे इहो गुंजाइश छॾियूं त हू एंटी ईरान न थिए, हू एंटी इज़राइल ई रहे, हुनजो तवजा न हटाइजे। सो हिन महिल ईरान जे बि लॉन्ग टर्म इंट्रस्ट में आउं सम्झां थो त इहो ई आहे त हीउ ठाह थिए ऐं किथे कसर खाए बि ठाह थिए त जीअं हाणे इज़राइल सां जेको कुझु कंदो ख़ुदि अमेरिकन पब्लिक ओपिनियन कंदो। ही ॾिसो न, डॉक्टर अब्दुल या अहिड़ा माण्हू जेके सोशल डेमोक्रेट्स अगरि नवंबर जे इलेक्शन में खटे अची विया, जेके प्राइमरीज़ खटनि पिया, त ही तव्हांजे ख़्याल में ट्रम्पिज़म हलणु ॾींदा? ही जेके इलेक्शन खां पहिरीं वाशगाफ खुलियल लफ़्ज़नि में चवनि पिया त इज़राइल खे दिफ़ाई हथियार बि न ॾियो, इहे हलणु ॾींदा छा हिननि? इज़राइल जी इहा जेका ॾाढ मुड़सी आहे, जंहिं ॾींहुं अमेरिका मां प्लग निकितो, उन तव्हांजे ख़्याल में हलणु ॾींदा छा? सवाल ई नथो पए। ज़ाहिर आहे। पोइ इन में हिकिड़ो ॿियो बि सुवाल न उभरंदो त छा अमेरिका अनसर्टेनिटी में दाख़िल न थींदो? छो वैंस एट द एंड ऑफ द डे अगरि चेंज बि करे छॾनि त आहे त हू बि रिपब्लिकन, जेडी वैंस जेको वाइस प्रेसिडेंट आहे, रिपब्लिकन्स जेको खटी आई आहे, कुझु बि हिन वक़्त ताईं जेके बि रिपब्लिकन्स वेठा आहिनि इक़्तिदार में, या पूरी हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन वेठी आहे, उहो समहाउ और प्रो इसराइल, त जेके अगरि अहिड़ा डेमोक्रेट्स खटी आया कांग्रेस में, त इहे त हिकिड़ी अनसर्टेनिटी क्रिएट करे छॾींदा, कमी न करणु ॾींदा। अनसर्टेनिटी थोड़ी, अगरि मेजोरिटी में अची विया कमी न करणु डेमोक्रेट्स, ॾींदा गवर्नमेंट खे, एंटी ट्रम्प खटे अची विया, त ही ट्रम्प खे हलणु न ॾींदा। हलणु न ॾींदा। अच्छा, ट्रम्प अगरि वीटो ऐं अहिड़ा एक्स्ट्राऑर्डिनरी पावर्स इस्तेमालु कंदो त फाइनली उनखे इम्पीच कंदा। बिल्कुलु। ऐं डिपेंड करे थो त अगरि वॾी अक्सरियत में ही सोशल डेमोक्रेट्स अगरि खटे अची विया नवंबर में, त पोइ ट्रम्प खां पोइ वारो बि जेडी वैंस या ही बि छिरकणु लॻंदा, छाकाणि त हू बि चवंदा यार 2 साल पंहिंजा इज़त सां गुज़ारे वठिजनि। ऐं ट्रम्प जहिड़ो बुली आहे, अगरि ओवरवेलमिंगली तमामु वॾी अक्सरियत में सोशल डेमोक्रेट्स खटे आया, त तव्हां ट्रम्प बि जो वरी ॿियो रुख ॾिसंदो, पोइ ही अनकॉन्स्टिट्यूशनल ॿिली थियण जी कोशिशि कंदो। यस ठीकु आहे, सभु वॾी महिरबानी सां। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।